वक़ाल अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। छोड़ फिक्र दुनिया की, भाई चल मदीने चलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं। क्योंकि मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं। जो मुस्तफा है मुस्तफा गुलामों की यार किस्मतें बदलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की। थोड़ा साफ रख। ऐ काश अगर कोई कह दे मेरे कानों में, अगर काश कोई कह दे मेरे कानों में, चल तुझको मदीने में, चल तुझको मदीने में मुस्तफा बुलाते हैं। चल तुझको चल 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 तुझको मदीने में मेरे मुस्तफा बुलाते हैं। छोड़ फिक्र दुनिया की, बस सारी सारी बस सारी दुनिया में तैबा की वो गलियां हैं। बस सारी दुनिया में तैबा की वो गलियां हैं। जिस जगह पे मुझ जैसे अरे खोटे सिक्के चलते हैं।
जिस जगह पे मुझे जैसे भाई खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, तमाम घट महफिलन में अजकल नात पढ़ंदो हाँ, तमाम घट नातूं पढ़ंदो हाँ, कोशिश कंदो हाँ तका हिक ॿ ॻाल्हि इश्क जी अल्लाह जे मखलूक ताईं पहुचे। छो त हर तकरीर में मुंहिंजो हिकिड़ो नारो हूंदो आहे, दुनिया जा पंहिंजा नारा आहिनि, आउं आहियां अल्लाह वारनि जे दरड़े जो ग़ुलाम, सजण साईं जे दरड़े जो अदना फ़क़ीर। इन करे मुंहिंजो बि हिकिड़ो नारो हूंदो आहे, उहो इहो त गुल होवे त ख़ुशबू करे, न त बिना ख़ुशबू दे गुल के हा, यार होवे त वफ़ादार होवे, वरना बिना वफ़ा दे यार के हा, दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फ़ायदा ही के हा। बस इन हिकड़े नारे ते ही ज़िंदगी जी अल्लाह ताला बुनियाद रखी है। उन रब खां सवालात मुझा करीम रब, न कि हेठायूं ॼाणा न कि मथायूं। अगर को इन ख्याल सां आयो आहे त अॼु फ़क़ीर के धमाका हणंदो त भुलियल आहे, धमाकनि वारा ॿिया थी अदा। असां फ़क़ीर साजड़ा पंहिंजे पीर जे ग़ुलामनि में नालो लिखाइण जे लाइ राति ॾींहं तड़पंदा आहियूं, मन ग़ुलामनि में नालो लिखिजी वञे। मुझा दोस्त अजीज है, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के जॾहिं मिस्र जे बाज़ार में विक्रो करण जे लाइ पेश कयो वियो, दुनिया जा ताजिर आया, के सोन खणी आया, के चांदियूं खणी आया, के हीरा खणी आया, के उन वक्त जे हिसाब सां दीनार दिरहम खणी आया। हिकिड़ी कुराड़ी वेचारी बेवस लाचार हुई, पर अंदर में अल्लाह जे नबी सां उनखे प्यार ज़रूर हो। उन वेचारी सुत्र जो पाव खणी उहा बि बाज़ार में पहुची वई। उर्दू काफ़ी दोस्त वेठा आहिनि, सिंधी सम्झ में अचे थो या विच में झलक सलक ॾियूं उर्दूअ जी, जे सिंधी सम्झ में अचे थो त पोइ सिंधी हले, छा ख़्याल आहे? इंशाअल्लाह ताला। अगर ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न अचे त हथ खणे त वरी पोइ फेरो ॾेई वठंदासीं। उन कुराड़ीअ वेचारीअ जे अंदर में अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी मोहब्बत हुई, सुत्र जो पा हुई, उस घर में गरीब जो हुई, खणी बाज़ार में पहुची वई। वापारनि चयो कुराड़ी कीअं आई है? कि हज़रत यूसुफ के ख़रीद करण आई है। दौलतमंदनि चयो तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे, हे फलाणो हाजी रमज़ान हेॾो ताजिर वेठो आहे, हे फलाणो बिरिया रोड जो सेठ हेॾो ताजिर वेठो आहे, मोहम्मद सालिह हेॾो दुकान वारो वेठो आहे, हे फलाणो हेॾो ताजिर वेठो आहे, तूं ग़रीबड़ी सुट जो पाव खणी हली आई हज़रत यूसुफ के ख़रीद करण। उन कुराड़ीअ ॾाढो प्यारो जवाब ॾिनो, जेको आशिकनि जे दिल जी अॼु बि धड़कन। उन कुराड़ीअ जवाब ॾिनो, ऐं दुनियादारो मूंखे ख़बर आहे त सोणे यूसुफ के उहो ख़रीद कंदो जेको सभिनी खां वधीक दौलतमंद हूंदो, छो त दौलत जी ॿोली लॻंदी। पर उन कुराड़ीअ जवाब ॾिनो त भला जेॾी महिल न अल्लाह जे तरफ़ खां फ़रिश्तनि खे हुकुम थींदो वञो वञी मुंहिंजे सोणे नबीअ जे ख़रीदारनि जा नाला लिखी अचो, उन कुराड़ीअ जो ॿुधायो अॻु में भले तव्हांजा नाला हूंदा, पर पछाड़ीअ में ई सही नालड़ो मुंहिंजो बि लिखबो या कोन लिखबो। त यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि चयो त कुराड़ी इहा ॻाल्हि तुंहिंजी वज़नाइती आहे। उन कुराड़ी चयो बसि पोइ मुंहिंजे लाइ इहो काफ़ी आहे, भले सोणे यूसुफ के तव्हां ख़रीद करे वञो, पर मुंहिंजो रुॻी नालो अल्लाह जे नबीअ जे ग़ुलामियाणनि में लिखिजी वञे, मुंहिंजे लाइ इहो बि काफ़ी आहे। त मुंहिंजा मुस्लमान भाउ, जॾहिं न मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी करी
त याद रखजा, कदे इहो तसव्वुर न कजा त मां ॿिए खां वॾो मीलाद थो कयां इन लाइ त मुंहिंजो नालो हुजे। कदे इहो तसव्वुर न कजा त मां 200 देगियूं लायां त भेरा रोड में टॉप ते मुंहिंजो नालो अचे। अगर ईअं कई न, नालो तुंहिंजो टॉप ते ईंदो मगर मुस्तफ़ा जे साम्हूं तोखे शर्मसार थियणो पवंदो। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे दरबार में न तुंहिंजे देगनि जी परवाह, न तुंहिंजे झंडनि जी परवाह, न तुंहिंजे जलसनि जी परवाह, न जुलूसनि जी परवाह। खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में हिन खुलूस नियत ऐं इश्क जी दरकार। जेको भी शख्स खुलूस नियत ऐं मुहब्बत सां मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जी खुशी कंदो, यकीन जानो मुझो अल्लाह उनखे ज़रूर मुआफ़ फरमाईंदो। अज कोशिश करे बस इन मौजूअ ते जेके 2-3 मिनट ॻाल्हायासीं इन मौजूअ ते ॻाल्हाईंदुसि। छा ख़्याल आहे? इहो ई ॿुधणु चाहियो था मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर रस्मी ॻाल्हियूं न जेके रोज़ ॿुधंदा हो। कोशिश कंदुमि त कुछ नयूं ॻाल्हियूं ऐं बा मक़सद ॻाल्हियूं ॿुधायां। सब खां पहिरीं मुझे सुणे नबी करीम सब चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे साम्हूं एक दौलतमंद शख्स गुज़रियो। हिकड़े ॾींहुं भी गुज़रियो, ॿिए ॾींहुं भी गुज़रियो, टे ॾींहुं भी गुज़रियो। उन जे जिस्म ते मेरा ऐं फाटल कपड़ा पातल हुया। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन दौलतमंद के सॾु फरमायो। पाण सॾु करे पुछूं तॾे ख़बर इहा जेका तो जिस्म ते पोशाक पाती आ, अल्लाह तोखे एतरी मेहरबानी कई आ या खुदा तुझे मथां फज़ल घणो कयो आ, तू पांजे पाण खे रुगी दुनिया के ॾेखारण लाइ सादी पोशाक पाए रहियो आ। अर्ज़ कई मुंहिंजा सुहिणा नबी, अल्लाह जे ज़ात मूंखे घणो नवाज़ियो आ, वॾी मेहरबानियूं कयूं हन मुंहिंजे अल्लाह, वॾो फज़ल आ मुंहिंजे करीम रब जो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो जवाब निहार। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो जंहिंजे मथां मुंहिंजो अल्लाह पंहिंजो फज़ल फरमाईंदो आ, ओहो बानो जॾहिं अल्लाह जे फज़ल जो इस्तेमाल कंदो आ मुंहिंजो रब ॾाढो ख़ुशि थींदो आ। यानी ऐ मुझे अल्लाह जा बाना, अल्लाह जे ज़ात तोखे जॾहिं कुशादगी अता फरमाई आ त तुझे ला ज़रूरी आ त तू पंहिंजे जिस्म ते बि कपिड़ो सुहिणो ऐं सुठो पा त अल्लाह जो शुक्रानो बि अदा थी पवे ऐं रब जी ज़ात बि राज़ी थी पवे। सिंधीअ में चवंदा आहिनि जेको हूंदे सूंदे न पाए उनखे बि हाइफ़ हुजे, पर जेको घर में कीन घोड़े ते ज़ीन ॿाहिरि पुट बसर खान जो, जेको घर में बचड़ा परेशान हुजनि ऐं ॿाहिरि काटन पाए फूकजी हले उनखे बि हाइफ़ हुजे। यानी मुंहिंजे सुहिणे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात तव्हां असांखे मैसेज ॾिनो त जॾहिं न अल्लाह तव्हांजे मथां का मेहरबानी करे त उन मेहरबानीअ जो खुली इज़हार कयो, छो त उन जो इज़हार करण अल्लाह जे नेमत जे शुक्राने जे मुतरादिफ। जहिड़े नमूने सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़क़त मीलाद ते ॻाल्हाईंदुमि, जहिड़े नमूने सां मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात हुक्म फरमायो जॾहिं भी को मुसलमान तव्हां खे शादीअ जी दावत ॾे ज़रूर विदा कयो। जॾहिं को मुसलमान तव्हां खे निकाह जी दावत ॾे ज़रूर विदा कयो ऐं उन निकाह वारे खे
अल्लाह ताला जे महबूब जो कहिड़ो फरमान ओ निकाह करण वारो कुंड पासे में निकाह न कजो लिकी छुपी निकाह न कजो मस्जिदिन में ऐलान कजो मस्जिदिन में पढ़ा ॾियार जो निकाह जा ऐलान कजो तव्हां जा दोस्त अचनि तव्हां जा मिट अचनि तव्हां जा अज़ीज़ अचनि जॾहिं गॾु थियनि पोइ उन इज्तिमा जे अंदरि मां मुस्तफ़ा करीम जे इन निकाह वारी सुन्नत खे अदा कजो मां मुस्तफ़ा भी खुश थींदुसि मुंहिंजो रब भी खुश थींदो समझंदा हलजो अल्लाह ताला जे महबूब फरमायो त हिक सुन्नत खे अदा करण जे लाइ ई जेको न जेकर लिकी कुंड पासन में जी निकाह कंदा आहिनि पोइ नतीजो छा निकिरंदो आहे महीना 3-4 गुज़रंदा आहिनि त पोइ पाण हशर जी ख़बर अथव यादि रखी छॾ मुस्लमान हर उन निकाह में बरकत जंहिंमें अबे ऐं अम्मा जी रज़ा शामिल आहे यादि रखी छॾिजां तूं केतिरो बि पंहिंजे पाण खे सियाणो सम्झ तूं केतिरो बि पंहिंजे पाण खे आला तालीम याफ़्ता सम्झ लेकिन यादि रखी छॾ हिन दुनिया जे अंदरि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां बाद अगरि तोसां को सची मोहब्बत करण वारो आहे उहो तुंहिंजी जीजल अम्मा ऐं तुंहिंजो दिलबर पीउ आहे बाक़ी तमाम दुनिया जा रिश्ता मतलब वारा आहिनि मक़सद वारा आहिनि पर जीजल अम्मा ऐं दिलबर पीउ पंहिंजे औलाद सां बेमक़सद प्यार कंदो आहे उन्हनि जी का बि लालच कान हूंदी आहे मदीने जे साईं फरमायो छा जे मुतालिक हिक सुन्नत खे अदा करण जे लाइ जॾहिं सुन्नत निकाह खे अदा कयो त माण्हुनि खे गॾु कयो इज्तिमा कयो माण्हुनि खे गॾे करे इन ख़ुशीअ जो इज़हार कयो निकाह करण वारे खे हुकुम थियो त माण्हुनि खे दावत ॾेई घुरायो ऐं दावत जिन खे मिले थी आम मुस्लमाननि खे हुकुम थियो त जॾहिं तव्हांखे शादीअ जे निकाह जी दावत मिले 5 कम छॾे बि उते वञो छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत सां हिक नई जोड़ी वजूद में अची रही आहे अंदाज़ो लगा जॾहिं मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत अदा करण जे लाइ हुकुम थी रहियो आहे त पंहिंजे माण्हुनि खे गॾु कयो दोस्तनि खे गॾु कयो बिरादर खे गॾु कयो सभिनी खे गॾु करे बाद में मुझे महबूब जे सुन्नत खे यानी ख़ुशीअ खे अदा कयो ख़ुशीअ जो इज़हार कयो त पोइ मां तोखां सवाल थो पुछां जंहिं महबूब जी सुन्नत कुंड ऐं पासे में अदा करण खां आला ऐं अफ़ज़ल त इज्तिमाई शिकल में कयो त मूंखे जवाब ॾे जंहिंजे करे इहा सुन्नत मिली आहे उन महबूब जहिड़ी ख़ुशीअ ते असां खुली ख़ुशियूं कयूं या न कयूं जवाब अज़ीज़ाने मन ओ मुझा मुसलमान भा अल्लाह ताला जे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हर खुशी जे मौके ते खुशी कया ए चंद गालियों फिरके वारियत खां आजाद फिरके वारियत खां परे खालिस अल्लाह जे दीन जे ला मुझे मदीने वारे मीर जे निस्बत जे ला थे ओ मुझा मिठड़ा मुझे महबूब मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक घरड़े जे अंदर हफ्तो हफ्तो चुल्हे कान बरंदी हुई बुधो था हफ्तो हफ्तो मुझे आका जे घरड़े में चुल्हड़ी कान बरंदी हुई लेकिन हेॾे गौर कर जॾहिं मुझे
मुझे करीम आका जे अंगणन ते अल्लाह जे ज़ात इमाम हसन के पैदा फरमायो या इमाम हुसैन के पैदा फरमायो। जॾहिं घरड़े में खुशी थी या मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे ॾिनल नेमत जे खुशी जो इज़हार कीअं कयो आहे। ज़रा गौर कर, पंहिंजे बचड़े इमाम हसन जे मथड़े जा वार लागे ताराज़ीअ जे हिकिड़े पलड़े में विधा, ॿिए पलड़े में चांदी तोरे। उन खुशीअ में मुझे मुस्तफ़ा उहा चांदी ग़रीबन में तक़सीम करे छॾी आहे। सिर्फ़ इन ते पियो ॻाल्हायां त खुशीअ जो इज़हार करण, खुशीअ खे मल्हाइण या मुझे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुणे इमाम हसन ऐं हुसैन दिलबर जे ॼमण ते मुझे करीम आका चांदी वारड़न जे बराबर मिसकीनन में विरहाई आहे, खुशीअ जो इज़हार कयो आहे। पर जॾहिं अकीक़े जो टाइम आयो आहे, हसन ऐं हुसैन सुणे जे अकीक़े जो टाइम आयो आहे, पूरा हदीस जा किताब खोले ॾिस। हिकिड़े पासे हाल ग़रीबी आहे, ॿिए पासे अल्लाह हिकु ख़ुशी ॾिनी आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा हिकिड़े बचड़े जे अकीक़े में ॿ बकर क़ुर्बान करे पंहिंजे आशिक़नि खे खाराया आहिनि। ये सच्चा है या न? गाला सच्चा है या न? छॾ फिरकन जी पचर, हकीकत जे मथां अच। मुझे महबूब मुस्तफ़ा तो असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो त ओ मुझे करीम रब जा बानो, जॾहिं अल्लाह तव्हांखे का खुशी ॾे त उन खुशीअ जो इज़हार बि खुशीअ जे सूरत में कंदा कयो। मां तोखां थो पुछां, ओ मुझे महबूब ते कलमे पढ़ण वारा, जॾहिं तो असांखे फज्र जी नमाज़ बा जमायत नसीब थींदी आहे त जिस्म में खुशी थींदी आहे या कान थींदी आहे? जवाब ॾियो। थींदी आहे खुशी। जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत नसीब थींदी आहे, क़ुरान जी तिलावत करे चवंदा हूं मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान, जेका बि अल्लाह जे तरफ़ खां नंढड़ी दीन जे सूरत में खुशी मिलंदी आहे, तव्हां सां खुशी कंदा हो। पोइ मूंखे जवाब ॾे, जेका महबूब जे सुन्नत जे सूरत में तोखे खुशी मिले उन जे मथां ख़ुशि थी करे शुक्रानो अदा करी। पर जॾहिं मुंहिंजे आका मदीने जे ताजदार जी ज़ात तोखे मिले जे उन ते खुशी न करी, ॿुधाए तुंहिंजे रोज़े नमाज़ जी खुशी कहिड़े कम जी आहे? याद रखी छॾ मुजादा, हा ज़रूरी नाहे त मुंहिंजे करीम आका जे मीलाद जे लाइ तूं वॾा ख़ैरातूं करी, वॾा जलसा ऐं जुलूस करी। जेकॾहिं ॿियो कुझु बि न थई, भला एतिरो रुॻी कर जॾहिं रबीउल अवल जो चंड ॾिसजे, खुशीअ में पाड़े खे बि छॾे ॾे, पंहिंजे बचड़नि खे पुटड़नि नियाणियुनि खे सॾु करे रुॻी 10 रुपया कढी ॾे। बचड़ा पुछनि बाबा कॾहिं बि राति जो ख़र्ची कान ॾिनी अथई, अॼु कहिड़ी खुशीअ में ख़र्ची ॾेई रहियो आहे? उन्हनि ॾे निहारे चयो बचड़ा अॼु मुंहिंजे महबूब जे आमद जे चंड जी पहिरीं राति बीठी आहे। जीअं पंहिंजे बचड़नि खे उहा ख़र्ची ॾींदे 10 रुपयनि जी त काई हैसियत कान्हे का, मगर तुंहिंजे सॼे घरड़े में इहो माहौल पैदा थी वियो, चंड ॾे निहारण शुरू कयो। हाणे उहे नंढड़ा बचड़ा हर चंड जो इंतज़ार करे पुछंदा बाबा वरी कॾहिं तो रबीउल अव्वल जो चंड ॾिसजे त असांखे राति जो वरी खुशी मिलंदी। इंतज़ार कंदा या न कंदा?
सवलो तरीक़ो अथई दीन खे सम्झण जो। बच्चा इंतज़ार कंदा या न कंदा? पोइ मां तोखां थो पुछां, जंहिं घर में न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी थी रही हुजे, मुंहिंजो अल्लाह केतिरो न घर जे मथां राज़ी थींदो। पंहिंजे वजूद में सोचे पोइ जवाब ॾे, पुट रब तोखे ॾिनो आहे, XYZ कंहिंखे बि। पुट भिरिया रोड में कंहिं दोस्त खे ॼाओ आहे, मियां अली हैदर जे या मियां मोहम्मद सालिह जे। जेकॾहिं तव्हांखे उते भिरिया रोड में ख़बर पवे त पुट त मूंखे ॼाओ आहे, पर उनजी ख़ुशी मोहम्मद सालिह ॻोठ रब ने महर में कई आहे, ॿुधायो त तव्हांजी दिलि राज़ी थींदी या ॾुखाए बि? थोरो जवाब त ॾियो, ॻाल्हायो। दिलि राज़ी थींदी या ॾुखाए बि? जेकॾहिं तुंहिंजे बचिड़े जी को ख़ुशी करे त तुंहिंजी न रुॻी दिलि राज़ी थींदी आहे, पर उन सां दोस्तीअ जो तालुक़ु अञा वधंदो आहे या खुटंदो आहे? ॻाल्हाए वधंदो या खुटंदो? पोइ मां तोखां थो पुछां, ईमानदारीअ सां ॿुधा, मुंहिंजो मदीने जो साईं अल्लाह जो महबूब आहे या नाहे? जवाब दे। अल्लाह जो महबूब आहे या नाहे? अल्लाह जो महबूब आहे। अल्लाह उन सां प्यार करे थो या नथो करे? बेशक प्यार करे थो। अल्लाह तमाम मखलूक में सुहिणो मदीने जे साईं खे बनायो या न बनायो? बनायो आहे। जॾहिं तुंहिंजी दिलि इहे न सभई ॻाल्हियूं क़बूल थी करे त महबूब बि मुंहिंजे रब जो आहे, अल्लाह ताला उनखे पूरी काइनात में हसीन भी बनायो आहे, पूरी कायनात जा अगवान नबी, उन्हनि अंबिया जो इमाम भी अल्लाह ताला मुझे महबूब के बनायो आ। पोइ जवाब ने जे उन महबूब जे आमद जी तू खुशी कंदे त मुझो रब राज़ी थींदो या कोन थींदो? जवाब दे। अल्लाह राज़ी थींदो या कोन थींदो? जेकॾहिं तोखे दिलि चवे थी त अल्लाह राज़ी न थींदो त पोइ तोखे निमाज़न पढ़ण जी बि ज़रूरत कोन्हे, ख़ुदा उन ते बि राज़ी छो थींदो? पोइ तोखे तिलावत करण जी बि ज़रूरत कोन्हे, ख़ुदा उन ते बि राज़ी न थींदो। छो त जेको साहिब क़ुरान आहे, जेको साहिब निमाज़ आहे, मुंहिंजा दोस्त, अगरि मुंहिंजो मुस्तफ़ा न अचे हा त छा तोखे दीन नसीब थिए हा? गाला ओ मुसलमान, तोखे सुजाग करण थो चाहियां त हिन महीने जे क़द्र जी तोखे ख़बर कान्हे का, हिन महीने जे अंदाज़ जी तोखे ख़बर कान्हे का। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत अबू अयूब अंसारी सां गॾु 12 रबीउल अव्वल जी रात पाण मदीने तय्यब खां ॿाहिरि निकिरनि था, कहीं कम सागे वनी रहा हन। एकड़ो मुझे मुस्तफ़ा करीम जो सहाबिया, नालो उन जो आमिर अंसारिया। जे वक्त में मुझा आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन आमिर अंसारी जे घर जे भर में पहुता। मुझा दोस्त उन जे घर में अजीब अजीब आवाज अची रहो हुयो। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात हज़रत अबू अयूब अंसारी के फरमायो, ऐ अबू अयूब जी मुझा आका दरड़ो खड़काए आमिर अंसारी खां पुछ त अज रात जे टाइम ते उन जे घर में अजीब आवाज छा जो आ। जंहिं वक्त में हज़रत अबू अयूब अंसारी दरड़ो ठड़कायो, आमिर सुनो अंसारी जीअं ॿाहिरि निकितो, मुझे मदीने जे मीर जे चेहरे ते निगाह पई। मुझा दोस्त अजीज खुशी में अजीब कैफियत थी वई त मुझा महबूब मुझे अंगण ते आया हन। मुझे मुस्तफ़ा करीम पुछो, ऐ आमिर हिन टाइम ते तुझे घर मां आवाज पियो अचे? जवाब थो ॾे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज 12 रबीउल अव्वल जी रात मुझे महबूब जे आमद जी रात पंहिंजे बचड़न के गॾु विहारे अल्लाह जो शुक्रानो पियो अदा कया। मौला तुझा करोड़े करम जो मुझो महबूब आयो, जंहिं जहन्नम खां आज़ाद करे जन्नत जो दग ॾेखारियो।
मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्गी करे पान फरमायो ऐ आमिर अल्लाह ताला तुझे मथा तुझे बचड़न जे मथा पांजो फजल फरमाए मुझो महबूब राजी थी पयो मुझो करीम आका नाराज कोन थियो ओ मुझा दोस्त अजीज दुनिया जा मिसाल केतरा दई केतरा दिया बस एकड़ी शे फाइनल आ त खुशी खुशी हुंदी आ कायनात जे अंदर अगर सब का वडी खुशी आ त मुझे महबूब मदीने जे ताजदार जे आमद जी खुशी आ मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उतबान नाले हिकड़ो सहाबी आ केर नाला याद कयो मां हली हली थकजी पयो हाँ लेकिन तहां जा पहरा पहरा जलसा होंदा तहां थोड़ी हिम्मत ॾेखारियो तहां जे मथा माक पवंदी त मुझे मथा जजी माक पइजी वेंदी तहां थोड़ा होशियार थींदो त मूंखे भी टेक मिली वेंदी सहाबी जो नालो छा आहे कोन वरते शेर पढ़ आयो 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 सरकार आयो 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 सरकार वाहू जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी जवा मत लख बेरा मरहबा जवा ओ मत सब बेरा मरहबा जवा चाप थी पे मीला तू करण न छॾींदासी या रसूल अल्लाह चवण न छॾींदासी हर आशिक़ निर्वाण केॾी लगी पई बहार दिल चवे थी झूमी जमा मत लख पेरा मरहबा जवा ओ मत सब बेरा मरहबा जवा सरकार जी दावत हर गुलाम कदो उतबान नाले सहाबिया कुराड़ो थी वयो अखिन जो नूर खत्म थी वयो नाबीन थी वयो मुझे आका जे मस्जिद नबवी ताईं पहुंचण जी हिम्मत कान बची पांजे बचड़े सा बाह में बाह दई सहारो वठी करे मुझे आका जे हुजूर में आयो दरबार मुस्तफा में आयो अर्ज करे थो आका अखिन खाना बीन थी वयो हाँ मुझा महबूब मुस्तफा मां उतबान जी दिल थी चवे त मुझो महबूब मुझे अंगण ते केॾी महिल पेरड़ा घुमाए जे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गरीबन जे गमखार यतीमन जे यार पांजे उन गुलाम नाबीन जी दावत कबूल कंदे हुजूर पुछो ऐ उतबान जी मुझा आका केतरा माण्हू अचूं सुभाणे ज़ुहर नमाज तखां बाद ईंदासी उन नाबीन सहाबी अर्ज कयो मुझा आका जेतरा भी मुझे मुस्तफा जा गुलाम ज़ुहर जे नमाज ते अचन मुझे महबूब सां गॾु सभिनी खे मां मिस्कीन जी दावत अज़ीज़ा ने मन ॿियो ॾींहुं थियो जंहिं वक्त में ज़ुहर नमाज खां बाद मुझा आका करीम अलैहिस्सलात वस्सलाम पंहिंजे सहाबा सां गॾिजी करे उन नाबीन सहाबीअ जे अंगण ते पहुता अखियुनि खां नाबीना बस कंहिं भर में हथड़े इशारो ॾेई चयो ऐं उतबान
मुझा महबूब तुझे अंगण ते अची वया हन। ये जुमले ॿुधण जी देर हुई, उतबान नाबीन खुशी में मुझा दोस्त अजीज पांजे पान के उछले वडे आवाज में चवण लगो, ओ पाड़े वारो, ओ मुझा दोस्त यारो, जल्दी अचो अची ॾिसो त मुझे अंगण ते अल्लाह इमामुल अंबिया के मेहमान बनायो आ। उन नाबीन सहाबीअ जो ज़ोर ज़ोर सां चीखूं ॿुधी करे पाड़े जा सभई गॾु थिया। मुझे आका जो